माड़ी गैस कंपनी में 40 धारियन माण्हुनि जी भर्ती ख़िलाफ़ जीएसएन महाज तरफ़ां डीएचक्यू प्रेस क्लब मीरपुर माथेलो में एपीसी कोठाई वई। एपीसी जी सदारत जीएसएन महाज जे अॻवान नज़ीर अहमद शेख कमाल महर कई। उन मौक़े ते अॻवाननि फ़कीर रमज़ान कलवड़, एडवोकेट अब्दुल मजीद मीर बहर, एडवोकेट माजिद कुरैशी, एसयूपी जे लाल शाह, लालण घोटो, अलीगौर नाइच ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध जा नौजवान डिग्रियूं खयों घुमनि था, पर उन्हनि खे माड़ी गैस कंपनी जी इंतज़ामिया रोज़गार ॾियण लाइ तयार नाहे, जॾहिं त धारियनि खे नौकरियूं ॾिनियूं थियूं वञनि ऐं जेकॾहिं हितां जा नौजवान एहतिजाज कनि था त उन्हनि मथां कूड़ा केस दाख़िल कया था वञनि। सॼे ज़िले में माड़ी गैस के ख़िलाफ़ जो जदोजहद कंदासीं। उनमें धारिया जेके इंजीनियर जेके ॿाहिरियां पंजाब ऐं केपीके मां आया आहिनि उन्हनि खे भर्ती कयो आहे। हिते घोटकी ज़िले में छा नौजवान न आहिनि, डिग्री याफ़्ता तमामु वॾा नौजवान आहिनि, पर असां सां वॾो नाहक आहे। इन जे करे डीसी घोटकी जेको आहे त इन सॼे मामले में जेको आहे त मुलविस आहे। इन जे करे जेको आहे त उन पंहिंजो ई भाउ जेको आहे त उहो पंहिंजो भर्ती करायो आहे। इन जे करे वाज़े था कयूं पिया त असां जेका बि जदोजहद कंदासीं उहा माड़ी पेट्रोलियम ऐं सभिनी सनअती इदारनि जे ख़िलाफ़ु हूंदी। माड़ी गैस जेके इंजीनियर भर्ती कया आहिनि धारिया या डीसी घोटकी जो जेको आहे ज़ाती बुनियादनि ते जेको भाउ मुक़ररु कयो आहे, इंजीनियर रखियो वियो आहे, उन्हनि सभिनीनि खे फ़ौरन जेको आहे सो बरतरफ़ कयो वञे ऐं असां इहा जदोजहद जारी रखंदासीं। सिंध जा पढ़ियल लिखियल नौजवान इंजीनियर जेके ख़ुदकुशियुनि ते मजबूर आहिनि, जेके पंहिंजे रोज़गार जे लाइ तमामु परेशान आहिनि, उहे वॼाईंदा रहनि था त उहे इन इंतज़ार में आहिनि त असांजे पंहिंजे लोकल में जेके मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि कॾहिं उहे इश्तिहार जारी कनि थियूं, असां उन में अप्लाई करूं, पर उन्हनि सां अहिड़ी वेसाघाती थी आहे जो राति जे अंधेरे में 12 इंजीनियर घुराए उन्हनि खे उते भर्ती कयो वियो आहे। जॾहिं सिंध जा नौजवान पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कनि था त उन्हनि खे मुख़्तलिफ़ केसनि में फसायो वञे थो पियो। ईअं सभु दोस्त सभी तनज़ीमुनि जा ज़िले जेके उहिदेदार आहिनि सभु शामिलु हुयासीं। इहो तय थियो आहे त इन जे लाइ इन जे ख़िलाफ़ु, इन अमल जे ख़िलाफ़ु, इन मुक़ररी जे ख़िलाफ़ु जेके ही पंजाब असां ज़्यादतियूं करे थो पियो, इन जे ख़िलाफ़ु असां पंहिंजे सॼे डिस्ट्रिक्ट में एहतिजाज कंदासीं, मुज़ाहिरा कंदासीं ऐं इन सॼे अमल जी मज़मत कयूं था पिया। एपीसी में गॾियल तौरु फ़ैसिलो कयो वियो त माड़ी गैस कंपनी में धारियनि माण्हुनि जी भर्ती ख़िलाफ़ु हर तालुके में एहतिजाज कयो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथेलो।